अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिए सिंध जिए लतीफ़ जी ॿोली। जीअं त अॼु साल जो आख़िरी ॾियारो आहे 31 दिसंबर। इन हवाले सां सोचियो त कंहिं ग़रीब मिसकिन जी ख़िदमत कजे, जंहिं जे लाइ असां ख़ासि ताउन कयो आहे अल्लाह पाक सखी बानो हाजी साहब, जेके तव्हां ॾिसंदा हूंदा त हमेशह ग़रीब मिसकिन जी ख़िदमत कंदो रहंदो आहे। उन्हनि मूं ॾे अमानत मोकिली हुई ही 3700 रुपया। 3700 रुपया अमानत मोकिली हुई, जंहिंमां सोचियोसीं त हज़ार राशन ठहारायूं। ॿिए भाउ वरी हिकु बगीचो ने 500 रुपया मोकिलिया त ही थी विया 4200 रुपया। हाणे असां ही 4000 जो राशन ठहारायो आहे, बाक़ी 200 नक़द। पोइ ॾिसूं था कहिड़े ग़रीब जे नसीब में था अचनि। अचो राशन ॾिसूं। भाई राशन कढियो अथव? 3 किलो चांवरनि जो अटो, अधु किलो घी आहे। बाक़ी हक़ीक़त में त ख़ुदा जी का मार पए हिननि हुकुमराननि ते। हिन हिन हज़ार जे करे गरीब मिसकिन मुंहिंजी ॾियारी बि न आहे न भाई। 700 रुपया 500 रुपया कमाइनि था माण्हू, वो 500 700 कमाइण ही 1000 रुपया आहे सम्झो हिकिड़े राशन जो। ही जेके तव्हांजे आॾो 4 आहिनि राशन, उन में अचे छा थो? ही चांवर 3 किलो, 3 किलो अटो, अधु किलो गिहु, बस 1000 रुपयो पूरो। छा कंदा हूंदा? ख़ुदा रा 9 साल तो अचे, कुझु त भेण भलाई कयो ग़रीब मिसकिननि सां। हू त तबाह थी वेंदा, केतिरो पिनी सिनी खाईंदा। भाई तव्हांजो घणो थियो अमाउंट? 4000। 4 कार्टन अचे ही भाई 4000 पूरा। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम छा सलाम। नालो हो तव्हांजो? हाँ खुदा बख्श ज़ात यो? कुरैशी। कुरैशी, माशा बाबा। मूंखे ॾियो ही बाबा असांजे हाजी साहब जन अमानत मोकिली हुई, उन मां ही 1000 रुपया तव्हांजे बचे जो आई राशन। ठीकु आहे न बाबा? ख़्याल सां ऐं मतां खणी न सघो, इन करे ही 200 रुपया तव्हांजे लाइ। तव्हां भले गॾा गाॾे ते खणायो या हथ में खणी वञो। ठीकु आहे न बाबा? उन भाउ खे दुआ में ज़रूरु यादि रखो। अल्लाह जी दुआ, मालिक जी दुआ हूंदव बाबा। वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो तव्हांजो? ज़ाकिर अली सर। ही ॾिसो था बरसातियूं कंहिंजे लाइ रहमत त कंहिंजे लाइ ज़हमत। असांजे लाइ ईअं सम्झो त ग़रीब मिसकिन तबिके जा माण्हू उन्हनि जे लाइ ज़हमत थी बणिजी वञे। ही ॾिसो था सुबुह खां वठी हिन भाउ जा छोला पिया आहिनि। ही जॾहिं भरियल थाल वापसि घर खणी ईंदो त ही कमाईंदो छा, बचड़नि खे छा खाराईंदो। ख़ैर भाउ मोजा अदा ॾियो राशन। अल्लाह पाक सकी बानो असांजो हाजी साहब आहे, सऊदीअ में रहंदो आहे। उन्हनि अमानत मोकिली असांजे 3700 रुपया, ॿिए भाउ जी 500 4200। उन मां असां 4 राशन जा कटा ठहाराया आहिनि। 200 तव्हां ॾिठो असां ग़रीब खे ॾिनोसीं। ही 1000 रुपया राशन तव्हांजे लाइ। ठीकु आहे? उम्मीद त ख़ुशि थी हूंदा, थक लही विया हूंदा। हाँ मेहरबानी सर। माशाल्लाह। अच्छा बीहे न, हे असांजे ॿिए सब्जी वारे भाउ तव्हां। अस्सलाम वालेकुम बाबा। छा नालो बाबा तव्हांजो? अली हसन। सुबुह लाकू घणो कमायो अथव? हाँ घणा कमाया अथई सुबुह लाकू? मेरे 200-250 कमाए। पोइ घर हिन मां कीअं हलंदो? बस छा कयूं। चलो अल्लाह गंज ॾींदो। बाबा मूंखे ॾियो। बाबा ही अल्लाह पाक सकीबा ने असांजे अमानत मोकिली तव्हांजे बच्चनि जा राशन। ही राशन तो हिन में चांवर अटो गिहु वग़ैरह। दुआ कजो भाउ खे। अस्सलाम वालेकुम बाबा। बाबा वालेकुम छा सलाम। नालो हो तव्हांजो? गुलाम रसूल। ज़ात यो? दाते शेख। बाबा बचड़ा छा कंदा आहिनि? नंढड़ा आहिनि बाबा। न्याणी हिकिड़ी आहे, पुटु नंढो आहे। पोइ कोई कमाइण वारो न आहे? न किथे रहंदा आहियो? जागीर। अल्लाह गंज ॾींदो। बाबा ही वठो, ही तव्हांजे बचड़नि जे लाइ राशन अथव, चांवर अटो वग़ैरह। जे भाउ मोकिलिया हुनखे दुआ में ज़रूरु यादि रखिजो। अल्लाह कंदो, रब साईं कंदो।